सवाल कयो आहे यूनुस अली जमाली। वो तो चए त तयम्मुम जो तरीक़ो छा आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तयम्मुम करण जो तरीक़ो हीअ आहे त सभ खां पहिरीं नियत कंदो। नियत कयां थो ऐं पाकाई हासिल करण जी, या ईअं चए त तयम्मुम कयां थो हिन जे करे त जीअं निमाज़ पढ़ां या निमाज़ जे लाइ तयम्मुम थो कयां। इहा नियत आहे। नियत दिलि जे इरादे जो नालो आहे, पर जेकॾहिं ज़बान सां चवंदो त बहितर कमु कयईं। उनखां पोइ ज़रब हणंदो मिटी ते या मिटी जी कंहिं जिन्स ते। ज़रब हणी पोइ उहो छंडींदो जेकॾहिं उन ते वधीक धूड़ लॻल आहे त। पोइ पहिरीं ज़रब सां पूरे चहिरे खे हथु फेरींदो, अहिड़े नमूने सां फेरींदो जो का बि जाइ रहिजी न वञे, वार बराबरि बि। ॿी ज़रब हणंदो, उन ज़रब में पूरे ॿिन्ही हथनि जी मस कंदो ठुठियुनि समेत, ऐं इहो ख़्यालु रखंदो त का बि जॻहि बचे न, हर जाइ ते मस पहुचंदी हुजे। ख़िलाल बि हुन सां गॾु आङुरियुनि जो करे छॾींदो। इहो तयम्मुम करण जो तरीक़ो आहे। ऐं तयम्मुम करण जे अंदरि 2 रुकन आहिनि ऐं 6 शर्त आहिनि। पहिरें नंबर ते रुकन आहे त 2 ज़रबूं हणणु, ऐं ॿियो इस्तिआब करणु। इस्तिआब चइबो आहे का बि जॻहि बचे न, हर जाइ ते मस थिए। ऐं ॿिया 6 शर्त आहिनि। जीअं अद्दुरुल मुख़्तार जे अंदरि आहे त व रुकन हू शइ आने, तयम्मुम जा 2 रुकन आहिनि। अदरबतानी वल इस्तिआब। पहिरें नंबर ते 2 ज़रबूं हणणु, हिकिड़ी ज़रब सां चहिरे खे हथु फेरींदो, ॿिए ज़रब सां पंहिंजे हथनि खे मस कंदो ऐं इस्तिआब कंदो। इस्तिआब चइबो आहे का जॻहि ख़ाली न बचे। इहे 2 रुकन आहिनि। व शर्त हू सिततुन, ऐं तयम्मुम जा 6 शर्त आहिनि। अनियतो वल मसहु व कौनहु बिसलासि असाबिअ फ़अक्सर। पहिरें नंबर ते नियत करणु, ऐं ॿिए नंबर ते मस करणु, ऐं 3 नंबर ते हथ जो अक्सर हिसो इस्तेमालु करणु। वसाइदो वकौनहु मुतहिरन व फ़क़दुल माए। ऐं 4 नंबर ते आहे मिटी हुजे या मिटी जी जिन्स हुजे। ऐं 5 नंबर ते आहे त उहा मिटी या मिटी जी जिन्स पाक हुजे। ऐं 6 नंबर ते आहे त पाणी मौजूदु न हुजे। इहे 6 शर्त आहिनि तयम्मुम जा। वल्लाहु आलम बिस्सवाब।